कुरान मजीद मुझे सामू पियो आ केतरन जा तो वेचारियूं न्याणियूं मोबाइल जा नंबर हथ करे फोन ते गालाईंदियूं आहिनि। साईं जोगी साहब असांजे गोठ में अचो पिया, असांजे शहर असांजे महले में अचो पिया, मेहरबानी कजो कुछ असांजे बारे में भी वाइज कयो। साईं असांजी 40 साल उम्र थी वई आ, असांजा अबो अम्मा असांखे उथारण जे लाइ तैयार न आहिनि। साईं तव्हां इन्हनि खे न सम्झाईंदो त केरु सम्झाईंदुनि। ही हयादार न्याणियूं पयूं मैसेज मोकिलियूं। तव्हांजे घर जी शिकायत तव्हांखे न मिलंदी, पर जामे मस्जिद जे पेशमाम खे मिलंदी त तव्हांजो जमायती आहे मुंहिंजो बाबो सम्झायो। तव्हांजे घर जी शिकायत तव्हांखे न मिलंदी, पर हाले जी शरीफ़ बेर शरीफ़ असांजे मुर्शिदनि वटि असांजी शिकायत ईंदी त तव्हांजो मुरीद सम्झायो ज़ुल्म पियो करे। तव्हांजे घर जूं शिकायतूं असां मोलनि वटि पियूं अचनि त तव्हां हिन खे सम्झायो। मां हेॾां लाड़काणे जे पासे जे साईं मोहम्मद कासिम बि तव्हांखे ॿुधायो, पर मूंखे बि ख़ुदि हुन मौली साहब ॿुधायो। मस्जिद खां ॿाहिरि निकितासीं, 2 क़बरूं हुयूं। मौली साहब चयोसीं इहा क़बर, इन क़बर वारे जूं 2 न्याणियूं हुयूं, हथनि में लठियूं, हुन पीउ जे क़बर खे जे लठियूं हयूं, पीउ जे क़बर खे लतूं हयूं, बुजा ॾेई करे चऊं सलाह कंदो बाबा तुंहिंजी क़बर कारी थींदी। मौली साहब उन्हनि न्याणियुनि खे चयो अम्मा ही तव्हांजो पीउ तव्हांजे दुआउनि जो मोहताज, अम्मा ही तव्हां छा पियूं कयो। उन्हनि न्याणियुनि रोई करे चयो असांजो पीउ हुयो पर वॾो ज़ालिम हुयो, असांखे पाण आई कोन त मुंहिंजे मट साने कोई कोन्हे। इहा न्याणियूं ॾींदुसि त मिल्कियत ॾियणी पवंदी, पछाड़ी में पाण मरी वियो, ॿाहिरि ज़ालुनि जे करे घर मां कढी छॾियो। मिल्कियत पंहिंजी जाते पर खट रखण जेतिरी बि जाइ नथा ॾियनि। टुकुर जे लाइ पिनंदियूं थियूं अथूं, पोइ बाबे जे क़बर खे बुजा न ॾियूंसि त कड़ा कुल पढ़ी दुआ घुरूं। ये वाक़ियात असांजे साम्हूं थिया। अॼु हर को ज़ालिम, हालांकि तव्हांखे ख़बर आहे जुमे जे ॾींहुं हर जुमे ते खुतबे में इमाम साहब इहा आयत पढ़ंदो आहे इन्नल्लाह यामुरु बिल अदलि वल इहसान। अल्लाह ताला तव्हांखे हुकुम थो करे त अदल ऐं इंसाफ़ कयो, ना इंसाफ़ी न कयो। पीउ मां इंसाफ़ कयो आहे औलाद सां, पीउ मां इंसाफ़ करे थो, हुकुमराननि खे छॾियो, पीउ मां इंसाफ़ कयो आहे। हिकिड़े पुट खे वधीक भाईंदा, ॿिए खे घटि, हिक खे मिल्कियत वधीक, ॿिए खे घटि। असांजो साईं मौलाना अब्दुल रहमान ख़ासि केस दरगाह खान वारा वॾा मुफ्ती आहे, काज़ी आहे, साईं गुलाम कादिर छेड़ी वारनि जा साथी। उनजो वाक़ियो हिकिड़े कारी साहब ॿुधायो, चई साईं वटि हिकिड़ो वॾेरो आयो, चई साईं ही मुंहिंजो पुटु आहे, मूंसां गॾु आहे, मुंहिंजी ख़िदमत बि घणी थो करे, हिनखे 5 एकड़ ज़मीन मां वधीक ॾींदुसि। साईं फरमाइस बाबा ईअं न कर, तूं इंसाफ़ कर। पुटु आलिम हुजे, जाहिल हुजे, निमाज़ी हुजे, बेनमाज़ी हुजे, तूं इंसाफ़ कर, तूं ना इंसाफ़ी न कर। हिक पुट खे वधीक मिल्कियत ॾींदे इहा इन सां ख़ैर ख़्वाही न आहे, इन जे लाइ दुश्मन थो पैदा करे। नंढा ॿार विढ़ंदसि, ॿार न विढ़ियसि त भाटिया विढ़ंदसि। न्याणियुनि खे बि मिल्कियत ॾियो, न त भाणे जा मामनि खे मारींदा। पुट मां खे था मारीनि त तूं मामे वारनि खां मिल्कियत छो थी वठी। ये वाक़ियात साम्हूं आया। साईं जो चयो न वतई, उन हाजी साहब वॾेरे उन पुट खे वधीक मिल्कियत लिखी ॾिनी। नंढो भाउ सदोरो अहिड़ो थियो जो वॾे भाउ खे मारे विधई, पीउ खे लठियूं ऐं कुहाड़ियूं। पोइ आयो साईं वटि, साईं ज़ुल्म थी वियो, तव्हांजो चयो न वरितोसीं। साईं फरमा हाणे भलो थियो, हिकिड़ो पुटु माराई, ॿिए खे जहन्नम में पहुचाई। बाबा पीउ खे जो लठियूं कुहाड़ियूं आहिनि त जहन्नम में वियो। इंसाफ़ कयो। असां वो डिंगी बकरियूं हूंदियूं आहिनि, टकरी बकरियूं बि कंहिंखे डिंगियूं थींदियूं आहिनि, 2 फर ॼणींदियूं आहिनि, पोइ हिकिड़े फर खे 2 बुबा धाराईंदियूं, ॿिए खे टकर इटूं। असां बि ईअं
अॼु वाइदो कयो इंसाफ़ न्याणियुनि खे बि ॾियो उन्हनि जो बि हक़ आहे अफतुमिनून बिबाज़िल किताबि व तकफुरून बिबाज़ रब फरमाई तव्हां छा पिया कयो जो क़ुरान जे कुझु आयतुनि खे मञो था कुझु जो इनकार था कयो नमाज़ूं बि पढ़ो पिया रोज़ा बि रखो पिया हज उमरा बि कयो पिया ख़ैर ख़ैरातूं बि कयो पिया वरी पीउ रिटायर थी वियो त पेंशन सॼी पुटनि खे न्याणीअ खे रुपियो ई न हिते खोड़ रिटायर वेठा ऑफिसर मां सभिनी खे सुञाणा थो पुछा कबनि त न्याणियुनि खे ॾिनो अथव न सॼी पेंशन पुटनि जे हवाले पीउ मरी थो वञे त मिल्कियत सॼी ॿाहिरि खाई आहे भेनरुनि खे हिसो ई न मिलियो रब फरमाई कहिड़ो तव्हांजो ईमान आहे मञो त सॼे क़ुरान खे मञो नथा मञो त सभु हथु खणो असांजे छड़मी रोआ में हिकिड़ो हाजी साहिबु हुनखे हिकिड़ो पुटु हुयो 6 न्याणियूं 100 जॻह ज़मीन पोइ असांजे उस्ताद वटि आयो चई साईं भला भेनरूं पंहिंजे भाउ खे बख़्शिश कनि हिबो कनि त जाइज़ आहे अटकल पियो करे साईं फरमायो बाबा भेनरूं पंहिंजे भाउरनि खे हिबो ऐं बख़्शिश उन वक़्त में करे सघनि थियूं जॾहिं उनजे हथ में कब्ज़ो हुजे ज़मीन उन्हनि जे हथ में हुजे प्लाट पैसा उन्हनि जे हथ में हुजनि उहे तसरुफ़ करे सघनि पोइ पंहिंजी मर्ज़ी सां भली भाउरनि खे हिबो ॾियनि अञा उन्हनि जे हथ में कब्ज़ो आहे ई कोन उन्हनि जे मिल्कियत हथ में का शइ आहे ई कान अॻे ई हिबो इहो जाइज़ आहे मुंहिंजे हथ में का शइ हुजे ई न ऐं मां तव्हांखे चवां त कंडियारे जो फलाणो प्लाट तव्हांखे हिबे थो ॾियां इहो जाइज़ आहे त पेदार मञीदा हिबो ऐं बख़्शिश बि उन वक़्त में जाइज़ आहे जॾहिं उनजे हथ में कब्ज़ो हुजे तव्हां पंहिंजी न्याणी खे कब्ज़ो ॾियो पैसा आहिनि प्लाट आहिनि ज़मीन आहिनि उन्हनि खे ॾियो 1-2 फ़सुल खणनि पोइ भली मर्ज़ी आहे पंहिंजे ॿारनि खे हिबो कनि ॾिसूं त पोइ हिबो कनि थियूं इहे हुन बख़्शिश कराई भेनरूं त चवंदियूं त हाणे भाउ सां कहिड़ो हिसाबु पछाड़ी में वो पुट सदो रोड़ो थे सॼी ज़मीन विकिणी छॾियईं भेनरुनि खे वेसो बि न ॾिनई हाणे मां तव्हां खां पुछां थो इन पीउ पंहिंजे न्याणियुनि सां ज़ुल्म कयो या इंसाफ़ न्याणियुनि खे मिल्कियत ॾेई वञो नथा ॾियो त कंहिंखे बि न ॾियो बसि ज़मीन प्लाट दुकान पंहिंजे खाते हुजे कंहिंखे बि न ॾियो मिल्कियत पुटनि जे हवाले कंदो सुभाणे घर मां कढी छॾी तव्हांखे मिल्कियत पंहिंजे हथ में तव्हां मरी वेंदव इंशाअल्लाह साईं मुफ्ती खैरवां साहब वेठो आहे पाण ई तव्हां औलाद खे सभिनीनि खे बराबरि हिसो ॾींदा न्याणियुनि खे बि ज़ाल जहिड़ी हूंदी उनखे बि सुठो अथव त मिल्कियत पुटनि जे नाले ते न कयो पैसा ज़मीन प्लाट पंहिंजे नाले ते हुजनि जेकॾहिं कयो था त पोइ शरीयत मुताबिक़ सभिनी खे ॾियो पुटनि खे बि ॾियो न्याणियुनि खे पेंशन तव्हांखे मिली आहे त पुटनि खे बि ॾियो न्याणियुनि खे बि ॾियो न त कंहिंखे बि न ॾियो पाण खपायो इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितना माल ऐं औलाद फितनो अथनि हाणे फितने खां कीअं बचूं पूरो थी वञे उलमा लिखनि था माल कमायो माल भली भला घर ठारायो बच्चनि ते न्याणियुनि ते ख़र्च कयो अल्लाह से फरमा यसअलूनक माज़ा युनफिकून ओ मुंहिंजा महबूब तोखां पुछा था कनि त छा ख़र्च कनि कंहिं ते ख़र्च कनि अल्लाह से फरमा कुल मा अनफक़्तुम मिन खैर फलिल वालिदैन रब फरमा पहिरें नंबर ते भले में भलो ख़र्च तव्हांजो आहे जेको तव्हां पंहिंजे पीउ मां ते ख़र्च था कयो मौलवी खे बाद में पीर खे बाद में मुर्शिद खे सैयद खे बाद में पहिरें नंबर ते रब फरमायो पंहिंजे पीउ मां ते ख़र्च कयो लटा कपड़ा दवा दरमल गीदे जी ख़र्ची पीउ मां खे ॾियो असां जहिड़े पीउ मां खे न ॾींदासीं मरण खां पोइ वरी मुलनि खे खारायो टीजा 40 10 12
जुमाना 7 ताम मुल्लन के खारायो माना ता पीमा मो तंग हुयो शुक्र तो जो अबो अम्मा व्या आगे खाओ तवा ढवत आगे बाबा जेरे पहले पीमा के खारायो जेरे इन्हनि जी ख़िदमत कयो जेरे पीमा जी दावत कयो उनको दुआऊं वठो ख़र्च कयो पैसा रखंदव फितनो थींदो पीमा ते ख़र्च कयो मस्जिद मदरसे में ख़र्च कयो वेझनि रिश्तेदारनि ते ख़र्च कयो आन त रिश्तेदार विछू पर ग़रीबनि क़ुर तो फमा ॾियो उन्हनि खे अखियूं बंदि करे ॾियो उन्हनि खे बचाईंदव बैंकूं भरींदव फितनो थींदो सुभाणे विढ़ंदा औलाद भी फितनो अथव इन खां कीअं बचिजे औलाद खे पढ़ायो दीनी तालीम दुनियावी तालीम ख़र्च कयो औलाद जी तालीम ते शादियूं करायो उनखे घर मां कढी छॾियो बाबा हाणे इहा ज़ाल अथई तूं ऐं पंहिंजी ज़ाल वञी ॼाण असांजे मथे मां सूर छॾियो घर में हूंदव त फितनो अथव इहे मरण घड़ी ते छॾींदव कोन अॼु वाइदो कयो इंशाअल्लाह इन नसीहतुनि ते अमल कंदासीं इन्हनि वाइज़नि जलसनि में इन नीयत सां ईंदा कयो त दीन जूं ॻाल्हियूं ॿुधंदासीं उन ते अमल कंदासीं गुनाह बख़्शण जी नीयत सां ईंदा कयो छो त हिते गुनाह बख़्श